अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ जी अॼु वॾे खां वॾी ख़बर आहे जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। अगरि तव्हां हीअ कहाणी न ॿुधी त तव्हांजो हीअ अपडेट मिस थी वेंदो। दोस्तों अचो त हीअ कहाणी मुकमिल तो असां ॿुधूं। चंडीगढ़ ड्रामे में साईं निशार शाह ऐं अब्बास गुल उडाणो ऐं रेमशा शहज़ादी जी जोड़ी आहे ऐं जंहिंमें मजू सतार लाड़ बि आहे ऐं इन ड्रामे में इरफान शेख भी आहे जंहिंमें भला भला अदाकार दोस्तों अब्बास गुल उडाणे जी जोड़ी भली आहे। माशाल्लाह इन में तमामु जल्द मज़ो थींदो। दोस्तों इन जी प्रोमो अची चुकी आहे। हाणे जल्द खां जल्द इन जी 10 तारीख़ ते इन जी एपिसोड ईंदी। हू चई चुका आहिनि त इन जी 10 तारीख़ ते एपिसोड ईंदी। हाणे ॾिसूं त कहिड़े टाइम इन जी एपिसोड थो अचे। बाक़ी इन जी प्रोमो अची चुकी आहे, तव्हां सिंध टीवी ते ॾिसी सघो था। दोस्तों असांजी ख़ुशख़बरी हीअ आहे जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। दोस्तों हाणे पंहिंजो रायो कमेंट में ज़रूरु ॾींदा जीअं असांजो नओं हर वीडियो भाइनि ताईं मिली सघे। दोस्तों हू चई चुका आहिनि त चंडीगढ़ ड्रामो जेको आहे उनखे 10 तारीख़ ते अपलोड कयो वेंदो। दोस्तों उन जी प्रोमो अची चुकी आहे जेको तव्हांजे खे असां ॿुधाए छॾियो। तो हाणे ॾींदा असांखे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।